अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां स्पेन खां इमरान लांडर। अॼु मां तव्हांखे ॿुधायां थो त हिते असांजो जेको ॻोठ आहे उन खां अलावा पूरी स्पेन यूरोप में बल्दिया जो छा किरदारु हूंदो आहे। हीअ मां हिन वक़्तु जंहिं मौजूदु आहियां इहा हिकिड़ी बल्दिया ऑफिस आहे। हीअ बल्दिया ऑफिस जे ॿाहिरां मां मौजूदु आहियां ऐं हीअ बल्दिया ऑफिस जे ॿाहिरां जा मंज़रनि जिथे रेस्टोरेंट ठहियल आहिनि ऐं हीअ घर ठहियल आहिनि। सो हीअ सॼो किरदारु जेको आहे बल्दिया जो हूंदो आहे। प्रोग्राम खे यकीनन सिंध वासियो दोस्तो तव्हां शेयर ज़रूरु कजो। हिकिड़ी इंतिहाई बहितरीनु मालूमात आहे। मां तव्हां सभिनी दोस्तनि खे गुज़ारिश कंदुसि त तव्हां हिन प्रोग्राम खे शेयर ज़रूरु कंदा वञो त असांजो मक़सदु असांजो आवाज़ु त जीअं असां समूरे दोस्तनि खे ॿुधाए सघूं। सो काइंडली जेके बि दोस्त मूंखे ॿुधनि पिया त हू हिकु चकर हिन प्रोग्राम खे शेयर कनि ऐं प्रोग्राम खे अॻिते वधाइनि त जीअं असां पंहिंजे प्रोग्राम जो आगाज़ कयूं ऐं प्रोग्राम जो मक़सदु छा आहे आवाम दोस्तनि खे ॿुधायूं ऐं सिंध वासियुनि खे ॿुधायूं त असांजा बल्दिया छा आहिनि ऐं हिननि जा बल्दिया छा आहिनि। सो मां तव्हां समूरनि दोस्तनि खे सिंध वासियुनि खे इहा गुज़ारिश कंदुसि त तव्हां जेको हिन प्रोग्राम खे वधि खां वधि शेयर कयो त असां समूरनि दोस्तनि खे ॿुधायूं त मां हिन जंहिं बिल्डिंग जे ॿाहिरां मौजूदु आहियां हिन बिल्डिंग जो छा मक़सदु आहे, हिते मुंहिंजो लाइव छाजे लाइ मां बीठो आहियां, मुंहिंजो छा मक़सदु आहे अवां ताईं इहो पैगाम पुॼाइण जो। सो मां दोस्तनि खे सिंध वासियुनि खे समूरनि दोस्तनि खे गुज़ारिश कंदुसि हिकिड़ो हिकिड़ो प्रोग्राम खे शेयर ज़रूरु हणो त मां हिन अहम मालूमात जो प्रोग्राम खे अॻिते वधायां। हीअ तमामु बहितरीनु मालूमात आहे। मां इन करे तव्हांखे शेयर जे लाइ चवां पियो त काफ़ी दोस्त जेके आहिनि सिंध वासी सां हिन प्रोग्राम में गॾायूं। हूअं त असां वटि समूरो सिंध आहे पर मां चवां थो तव्हांजे इन तसलसुल सां तव्हांजे ताउन सां असां समूरे दोस्तनि खे गॾु कयूं ऐं हिन प्रोग्राम जो मक़सदु ॿुधायूं ऐं हिन प्रोग्राम जी ॻाल्हि कयूं। सो दोस्तो मां तव्हांखे हिकु दफ़ो ॿीहर जेको आहे रिक्वेस्ट कंदुसि तव्हां दोस्त हिन प्रोग्राम खे वधि खां वधि जेको आहे शेयर कयो त मां तव्हांखे हाणे हिन प्रोग्राम जो आगाज़ करणु वञा पियो ऐं तव्हांखे हिन प्रोग्राम जो मक़सदु ॿुधायां पियो त मुंहिंजो हिन प्रोग्राम खे लाइव करण जो मक़सदु छा आहे ऐं छाजे लाइ। सो दोस्त हिकु चकर प्रोग्राम खे शेयर ज़रूरु कनि त पोइ मां दोस्तनि खे बि हिन प्रोग्राम जे आगाज़ जे हवाले सां ॿुधायां। हिकु चकर दोस्तो प्रोग्राम खे शेयर लाज़मी कयो त तमामु बहितरीनु प्रोग्राम आहे। मुंहिंजी इहा ई ख़्वाहिश आहे त मुंहिंजो आवाज़ु समूरी सिंध ताईं वञे। जेका मां महिनत कयां पियो जेको हीउ प्रोग्राम जो मक़सदु मुंहिंजो आहे समूरी सिंध ताईं वञे। सो इन लाइ मां तव्हांखे सिंध वासियुनि खे एतिरी अपील कयां थो एतिरो शेयर कयो त समूरे सिंध में असांजो आवाज़ु जेको आहे पहुचे। त दोस्तो हाणे प्रोग्राम जो आगाज़ था कयूं त हीअ मां जेकी मौजूदु आहियां हीअ हिकु बल्दिया ऑफिस आहे। हिन बल्दिया जो छा किरदारु आहे ऐं छा बल्दिया जो कमु आहे उहो तव्हांजे साम्हूं आहे। हिन ॻोठ जूं घटियूं तव्हां ॾिसी तव्हां एतबार करे सघो था ऐं यकीन करे सघो था त केतिरो ई जेको यूरोप डेवलप आहे। त मां दोस्तनि खे हिकु चकर चवंदुसि शेयर कनि त प्रोग्राम तमामु बहितरीनु प्रोग्राम आहे। हिन प्रोग्राम खे तव्हां ॿुधंदो तव्हां ॾिसंदो असां सां कहिड़ो ज़ुल्म आहे ऐं हिननि मुल्कनि में केतिरो ई माण्हू जेको डिलीवर कनि था बल्दिया मां ऐं असां बल्दिया मां छा हासिलु कयो आहे, बल्दिया जो छा किरदारु आहे असां वटि। सो मां दोस्तनि खे हिकु चकर ॿीहर चवंदुसि हिनखे जेको आहे प्रोग्राम खे शेयर कनि त हाणे असां प्रोग्राम जो आगाज़ कयूं था बाक़ाइदा सां। हीउ दोस्तो मां हिन वक़्तु हिन स्पेन तोरतोसा जे हिकिड़े ॻोठ जे ॿाहिरां हिन बल्दिया ऑफिस जे ॿाहिरां मौजूदु आहे। मां तव्हांखे हिन ऑफिस ॾेखारे छॾी आहे। हिन ऑफिस जे ॿाहिरां हीअ जेके आहिनि हीअ बल्दिया ऑफिस जे ॿाहिरां जा मंज़र आहिनि। ठीकु आहे, हीअ दोस्तो बल्दिया ऑफिस जे ॿाहिरां जा मंज़र आहिनि ऐं बल्दिया ऑफिस जे ॿाहिरां ई दुकान रेस्टोरेंट ही सभु ठहियल आहिनि। हाणे हिन बल्दिया जो छा कमु आहे तव्हांखे ॿुधायां थो। हिन बल्दिया जो छा कमु आहे इहो मां तव्हांखे ॿुधायां थो। हिन बल्दिया जो इहो कमु न आहे त हीअ कंहिं MNA जे हवाले करे छॾनि त बाबा हाणे MNA साहिबु संभालींदो या हीअ कंहिं तरह जे वॾेरे जे हवाले करे छॾनि। न, हिन बल्दिया जो कमु आहे, बल्दिया जे चेयरमैन जो कमु आहे पूरे इलाइक़े जी मॉनिटरिंग करणु, पूरे इलाइक़े जी सफ़ाई सुथरे इंतज़ाम चेक करणु। पहिरीं ॻाल्हि हिनखे ज़रूरत कोन थी पए छो त हिननि जो निज़ाम जुड़ियल आहे। निज़ाम अहिड़ो ठाहियलु आहे त जेको हर रस्तो रोड घटी गली सुबुह जो टाइम ते सुबुह जो 2-2:30 खां पोइ बाक़ाइदा हिते मशीनूं हली थियूं वञनि, सफ़ाई सुथराई। उन खां पोइ जेतिरा बि हिते जा इंतिज़ामी अमूर आहिनि उहो ई बल्दिया संभाले थी, उहो ई बल्दिया जा आहिनि। हीअ असांजे सिंध वांगुरु न आहे त बाबा अली हसन ज़रदारी खे ॾेई छॾियो, साईं मुराद अली शाह जी इलाइक़े जे उनखे ॾेई छॾियो, साईं नवीद कमर जो ज़िलो आहे उनखे ॾेई छॾियो, हीअ साईं फलाणे खान जो ज़िलो आहे उनखे ॾेई छॾियो, हीअ साईं जेको आहे सरदार अली गौर खान महर घोटकी जे बारी पताफी जो ज़िलो आहे उनखे ॾेई छॾियो, हीअ साईं जेको आहे पुनवा किला जेको साईं जेको आहे साईं ख़ुर्शीद शाह खटे आयो आहे उनखे ॾेई छॾियो। ठीकु आहे, ईअं हीअ हैदराबाद आहे काशिफ शोरे खे ॾेई छॾियो, हीअ ॼाम ख़ान शोरे खे ॾेई छॾियो। न अदा हीअ जेको आहे बैरिस्टर मुर्तज़ा वाहब जेको असांजी लीड पार्टी जी जेका हुनजी वालदा आहे हुनजी वॾियूं ख़िदमतूं आहिनि कराची पूरो हुनखे ॾेई छॾियो। न, ईअं हिते न आहे। स्पेन में ईअं हरगिज़ न आहे। स्पेन में कारकर्दगी आहे। थोरी देरि पहिरें जेको आहे हिते ऑफिस बंदि थी वई, न त मां तव्हांखे बल्दिया जे चेयरमैन सां बि मुलाक़ात करवायां। मूं हुन सां फ़ोटो वरितो आहे
ऐं तव्हां शेयर कंदुसि। ऐं हू त जॾहिं ऑफिस मां निकितो आहे त पंधु निकितो, हिन ऑफिस मां निकितो त पंधु निकिरी हीअं पंहिंजी माना गाॾी में न हुअसि प्रोटोकॉल। ऐं त पहिरीं परेशान थी वियुसि। हीअ मुंहिंजे ॻोठ में ई आहे बल्दे ऑफिस, हीअ मुंहिंजे ॻोठ में ई आहे, मुंहिंजे पोयां सॼी तव्हांखे बल्दे ऑफिस बि ॾेखारियां, हीअ बल्दे ऑफिस आहे। पहिरीं ॻाल्हि त आऊं परेशान थी वियुसि, हू गाॾी अंदरां निकितो त यार मूं चयो यार हीअ एतिरो वॾो जेको बल्दिया जो चेयरमैन आहे, हिन सां गॾु न भेणा को वठां 4-5, न को गाॾी आहे, न को प्रोटोकॉल, न को पुलिस। पहिरें त यार मूंखे वाकई मूंखे बि टेंशन थी वियो, मूं चयो हीअ त न हीअ कोन थी सघे। पोइ मूंखे दोस्त ॿुधायो त यार हीअ हिते जो जेको आहे बल्दिया जो चेयरमैन आहे, बल्दिया जो चेयरमैन मतिलबु हिते जो मेयर आहे। ऐं जेको वञे पियो पंधु वियो आहे, पंधु। ऐं हीअ न बल्दिया मां कंहिं बि वाठे खे को माना को जेको आहे स्कीम कोन थी मिले, जेके वाठा हूंदा आहिनि तव्हांखे ख़बर आहे सिंध में, जीअं उनखे स्कीम कोन थी मिले। कंहिं बि अली हसन ज़रदारी आलू खीर जहिड़े खे कोई स्कीम कोन थी मिले, कंहिं बि साईं मुराद अली शाह जहिड़े वाठे खे कोन थी मिले, कंहिं बि साईं ख़ुर्शीद शाह जहिड़े वाठे खे कोन मिलंदी, कंहिं बि सियासी माण्हू खे कोन मिलंदी। हीअ सिर्फ़ु जेको आहे कमु कंदी, कम जी बुनियाद ते हूंदो। घटियूं गलियूं, रोड, रस्ता, सॼो कमु हिन बल्दिया जो आहे। हिते जो खाधे पीते जा जेके पॉइंट चेक करणु ऐं सॼो निज़ाम चेक करणु हिन बल्दिया जो कमु आहे। हीअ तव्हांखे मां ॾेखारियां पियो, हीअ बल्दिया आहे। सो इन लाइ मां तव्हां दोस्तनि खे बि चयो, मुंहिंजो तमामु बहितरीनु मालूमात आहे। तव्हां हिकु चकर दोस्त शेयर कनि त मां वरी अॻिते प्रोग्राम जो आगाज़ कयां। सो चवण जो मक़सदु इहो आहे त वोट असां बि ॾियूं था, वोट असां बि ॾियूं था। सो असां बि वोट ॾियूं था, हर शइ कयूं था। साईं मां तव्हांखे ॾेखारियां पियो बल्दिया जो चेयरमैन वापसी अचे पियो, हाणे मुनासिबु कोन्हे छो लाइव सेशन पियो हले, पर तव्हांखे ॾेखारियां पियो साम्हूं बल्दिया जो चेयरमैन इहो वञे पियो। साईं इहो हिते जो बल्दिया जो चेयरमैन अथव। हाणे ॾिसो कुदरती ॻाल्हि आहे, मुंहिंजे प्रोग्राम में सचाई हुई, हक़ु हो त साम्हूं बल्दिया जो चेयरमैन साईं वञे पियो। हाणे इहो बल्दिया जो चेयरमैन तव्हांखे ॾेखारियां पियो, अचे पियो वञे पियो, बल्दिया जो चेयरमैन अथव। हाणे तव्हां ॾिसो हुनजे पोयां न को प्रोटोकॉल आहे, न को हीअ सवेर पंधु वियो हलियो, हाणे न को प्रोटोकॉल, न को का गाॾी, न को अहिड़ो सिस्टम। तव्हां ॾिसी सघो था त केॾो सुठो निज़ाम आहे। हीअ बल्दिया जो चेयरमैन साईं हाणे तव्हांजे साम्हूं वियो हलियो अंदरि। हीअ इन इलाइक़े जो चेयरमैन आहे, पुठियां को बि वाठो कोन्हसि, को बि को माण्हू कोन्हसि। सो मूं हुनखां इजाज़त कोन वरितल हुई, न त मां तव्हांखे प्रोग्राम में लाइव ॾेखारे छॾियां। मुंहिंजी हुनखां इजाज़त वरितल कोन्हे, छो त मुलाक़ात मुंहिंजो करे पोइ जेको माण्हू वरी हुनखे साईं ॿुधाईंदो त ज़रूरु तव्हांखे इन जो इंटरव्यू बि कोशिशि कंदुसि मां, अगरि थी वियो त मुमकिन तव्हांखे वठी ॾींदुसि। सो चवण जो मक़सदु हाणे तव्हां कुदरती ॾिसी छॾियो, असांजे प्रोग्राम में सचाई हुई। मुंहिंजो मक़सदु मैसेज दोस्तनि खे ॾियणो हो त हीअ साॻियो ई चेयरमैन वापसी अचे पियो, ईअं पियो वञे, न को हुन सां को प्रोटोकॉल आहे, न को छा। ऐं महसूस बि कोन पियो थिए त हिन एॾे ॻोठ जो हीअ जेको चेयरमैन आहे असां वटि हुजे हा त पोयां गाॾियूं वीघा हुजनि सां, 4-5 गनमैन हुजनि सां, ऐं 8-10 वाठा ज़रूरु हुजनि सां। सो दोस्तो हीअ मूं तव्हांखे बल्दिया ऑफिस ॾेखारे पई, जेका हीअ बल्दिया असांजे हिन ॻोठ जी ऑफिस आहे, जेका सॼा अमूरी कम संभाले थी, सफ़ाई जा, निज़ाम जा। तव्हां असांजी सिंध जी बल्दियाऊं ॾिठी हूंदियूं जेके करोड़ रुपया फंड रखंदियूं, पर उन्हनि जी ऑफिसुनि जे अॻियां बि तव्हांखे किचिरो, धप, किन, ढूंढ पियो हूंदो, नालियुनि गटरनि जा पाणी हलंदा। सिंध जूं एतिरियूं कई म्युनिसिपल कमेटियूं आहिनि जंहिंजे अॻियां तव्हां वञो तव्हांखे किचिरो मिलंदो। सिंध जूं एतिरियूं कई म्युनिसिपल कमेटियूं आहिनि जंहिंजे अॻियां तव्हांखे किचिरो मिलंदो, गंद मिलंदो, पर हीअ म्युनिसिपल कमेटी तव्हांखे ॾेखारियां पियो जंहिंजे अॻियां बल्दिया ऑफिस आहे। हीअ ॾिसो केॾी साफ़ सुथरो मंज़र, केॾा हीअ तव्हांखे ॾेखारियां पियो, हीअ तव्हां ॾिसी सघो था त केॾो ख़ूबसूरत हिननि जो ठहियलु। हाणे हीअ बल्दिया ऑफिस जे ॿाहिरां हीअ रेस्टोरेंट आहिनि, ऐं हिते माण्हू ईंदा आहिनि कॉफ़ी वग़ैरह पीअण। ऐं हीअ बल्दिया ऑफिस जी घटी आहे, मेन घिटी। ऐं हिन पासे बल्दिया ऑफिस आहे, हीअ मेन घिटी आहे साईं, हीअ मेन घिटी आहे साईं बल्दिया ऑफिस जी। सो हीअ रेस्टोरेंट, हिते रेस्टोरेंट आहिनि तव्हांखे ॾेखारियां पियो। ऐं हीअ बल्दिया ऑफिस जे पोएं पासे वारी घटी आहे। असां वटि रुॻो जेको बल्दिया आहे उहो साईं अलू खीर वारे खे ॾेई छॾियो, ऐं साईं नासिर शाह जो साईं ॾाढो जेको ख़ुशि पुटु आहे, उन असांजियूं कुर्बानियूं ॾिनियूं आहिनि, सखर सॼो उनखे ॾेई छॾियो। ऐं उनखां पोइ वरी अरसलान शेख मेयर साहिबु, हुन त साईं अहिड़ियूं कुर्बानियूं ॾिनियूं आहिनि, सॼो कुझु सखर जो पूरो ज़िलो उन्हनि खे ॾेई छॾियो। सो असां वटि जेको निज़ाम, जेको भोतार निज़ाम, सरदारी निज़ाम, ऐं जेको तव्हां ॾिसो पिया जेको निज़ाम मुतारिफ़ करायो वियो आहे, उन निज़ाम मां असांखे का उमेद कोन थी मिले। मां सम्झां थो जेको पब्लिक कमीशन हिन दफ़े जेको हीउ फ़ैसिलो कयो आहे, ऐं पब्लिक कमीशन जंहिंमें हीअ तव्हां ॾिसो पिया त जेके माण्हू हींअर जेके सिलेक्शन थी आया आहिनि, हीअ सिलेक्शन थी आया आहिनि, त मां सम्झां थो हिकिड़े ख़ानदान जा, अलू खीर वारे ख़ानदान जा 5 माण्हू, साईं मुराद अली शाह जा जेके सेवण जा 17 माण्हू, ऐं कंहिं ज़िले जा। हाणे उन्हनि उहो ई ॻाल्हि त उन्हनि 3-4 माण्हू अहिड़ा करे छॾिया आहिनि, मतिलबु ग़रीब मिसकिन, त जीअं हू पंहिंजो भोतान ख़तमु कराए सघनि। त बाबा असां त हीअ त ॾिसो, हीअ त ग़रीब मिसकिन माण्हू कराए छॾिया आहिनि। सो मक़सदु चवण जो इहो आहे त जेसीं ताईं असां हिन पंहिंजे हिन ग़ुलामी वॾेरनि मां न निकिरंदासीं, असांजो निज़ाम न सुधरंदो। असांजे बल्दिया सिंध, समूरे सिंध जा बल्दिया, लाड़काणो, सखर, कराची, खैरपुर, हैदराबाद, जकमाबाद, कनकोट, मीरपुर खां सांगड़, बदीन, ठठो, सजावल, जेतिरा बि ज़िला असांजा आहिनि, कराची खां कश्मीर ताईं, सभु करोड़ रुपया फंड रखनि था, पर उन्हनि जा तव्हांजी सूरत हाल तव्हांजे साम्हूं आहे, उन्हनि जो निज़ाम सॼो तव्हांजे साम्हूं आहे। हाणे हीअ बि बल्दिया जो ऑफिस आहे, पर हिन जे अॻियां तव्हां ॾिसो त किथे ताईं किचिरो कोन मिलंदो। हालांकि हीअ ॻोठ जी बल्दिया ऑफिस आहे, हीअ हिकिड़ो ॻोठ आहे, तालको बि न आहे। मां सम्झां थो तालको बि न आहे, जीअं असांजो को तालको हूंदो, या असांजो को तालको बि न आहे, पर हिकिड़ो ॻोठ आहे। ॻोठ जे अॻियां तव्हां ॾिसो
त ही ॻोठ जे बल्दिया जे अॻियां तव्हां ॾिसो कहिड़ी सफ़ाई तव्हांखे मूं शेयर ॻोठ त घुमायो आहे सॼो ई तव्हांखे ॾेखारियो बि आहे सॼो घुमायो बि आहे पर तव्हांखे ॾेखारियां पियो त केॾो ख़ूबसूरत जेको आहे हीउ बल्दिया ऑफिस जे ॿाहिरां जा मंज़र आहिनि छो त असांजो निज़ाम जेको आहे उहो सरदारी भोतारी निज़ाम में हलियो वियो आहे आसिफ़ अली ज़रदारी ख़बर आहे त बाबा असां जेको आहे माण्हू ख़रीद करे वठी ईंदासीं ऐं माण्हू ख़रीद करे वठी ईंदासीं बसि उहो सरदार असांजा वेठा आहिनि ऐं सरदार बि जेको आहे उहो ताक़त खां बग़ैर इक़्तिदार खां बग़ैर नथो जीए सरदार एॾो बुखियो आहे मां सम्झां थो सियासी सरदार सियासी वॾेरो एॾो बुखियो आहे जेको इक़्तिदार खां बग़ैर हली नथो सघे सो जेॾीमहिल जेसीं असांजा जेके निज़ाम अलू खेरू ऐं सभिनी वटि हूंदा त पोइ असांजे सिंध में बि को निज़ाम बहितर कोन थींदो सिंध जो निज़ाम बहितर करण लाइ तव्हांखे अमली कमु करणो हूंदो अमली कमु जंहिंमहिल तव्हां कंदो त पोइ कुझु थींदो सो असांजो मक़सदु मुंहिंजो इहो ई आहे त बाबा असां जंहिंमहिल हिते मां आयुसि यूरोप में ॾिठुमि मूं चयो असां जेतिरा जहिड़ा फंड असांजा आहिनि ओड़ा फंड हिननि जा बि आहिनि जहिड़ी बजट असांजूं बल्दिया जूं आहिनि असांजी हुकूमत जी सिंध जी आहे ओड़ी हिननि जूं बि आहिनि पर असां सां जेके ज़ुल्म ऐं ज़्यातियूं आहिनि ॿियो त ठहियो पर सुख जो साहु कोन था खणनि चोर धाड़ेल इन खां पोइ भताखोरी तव्हां ॾिसो त सिंध जो को ग़रीब हारी नारी माण्हू महफ़ूज़ न आहे रोड रस्ते ते को पंहिंजी गाॾी वठियो थो वञे उहो महफ़ूज़ न आहे हाणे हीउ बल्दिया मां जेके निकिरनि पिया हीउ बल्दिया जा मुलाज़िम आहिनि पर तव्हांखे बल्दिया जो चेयरमैन ॾेखारियुमि तव्हां मुंहिंजे हिन लाइव में ॾिसिजो बल्दिया जो चेयरमैन बि अंदरि वञे पियो पर हुनखे को प्रोटोकॉल कोन्हे का गाॾी कोन्हे को निज़ाम कोन्हे पंधु पियो अचे बल्दिया जो चेयरमैन पंधु पियो वञे मां त चवंदो अहिड़ो बल्दिया जा चेयरमैन तव्हां ॾिसो असांजा जेके हूंदा उहे चमचनि सां गॾु हूंदी चमचनि जी फोर्स हूंदी आई फोन जा ठका हूंदा सेल्फियुनि जा रटा ज़ीपक हूंदा बाबा चेयरमैन पियो वञे त चवण जो मक़सदु आहे सिंध वासियो दोस्तो थोरी हिमत कयो गैरत कयो ऐं हिमत कयो इन्हनि वॾेरनि खां सियासी सरदारनि खां पंहिंजा हक़ वठो इहे बल्दियाऊं ॾिसो न बल्दिया जेके हिननि असांजे सियासी माण्हुनि खे उताकू करे ॾई छॾियो आहिनि सिंध जूं बल्दियाऊं सिंध जे जेतिरे बि मिनिस्टर आहिनि जेतिरे बि एम एन एम पी आहिनि उन्हनि जे घरनि जो ख़र्चो थो हले उन्हनि जे घरनि जी मायुनि जी उन्हनि जा कपिड़ा बि बल्दिया मां था वञनि इन्हनि जी मायुनि जा मेकअप जा सामान माण्हू कहिड़ा नाला तव्हांखे वठां काफ़ी मूंखे बि शयूं मिलनि थियूं इन्हनि असांजे जेके चूंडियल नुमाइंदनि जा ख़र्चा बल्दिया मां था हलनि उन्हनि जी मायुनि जी शॉपिंग उन्हनि जे ॿारनि जी शॉपिंग ख़र्च उन्हनि जी उन्हनि जा ओताकुनि जा जेके होटल था हलनि सॼो ॾींहुं चांहि जा इहे सभु बल्दिया मां था हलनि कहिड़ा कोन्हनि तव्हां ॾिसो तव्हांजे इर्द गिर्द तव्हांखे पाण सॼी ख़बर आहे सो चवण जो मक़सदु दोस्तो इहो आहे असांजो तव्हांखे ॾेखारण जो त जिथे दुनिया जी आवाम सुजाॻ हूंदी आहे त उते जा हुकुमरान बि सुजाॻ हूंदा आहिनि सो हाणे अवी बि हिमत कयो इलेक्शन अचण वारी आहे इलेक्शन में घटि हिननि खे एतिरो टफ टाइम ॾियो त हिननि खे ख़बर पए त सिंधी माण्हू जो सिंध जो वोट वठणु एतिरो आसान न आहे छो त हमेशह तव्हांजे वोट मां हिननि पंहिंजी जागीरूं ठाहियूं आहिनि इन्हनि जा ॿार लंडन अमेरिका जापान कैनेडा यूरोप जे दुनिया में पढ़नि ऐं तव्हांजा ॿार जेके आहिनि उहे तालीम ताईंदा आहिनि तव्हांजे ॿारनि जो इहो असरु थियो आहे जेको सिंध पब्लिक कमीशन कयो आहे सिंध पब्लिक कमीशन साबित करे छॾियो सिंध वॾेरनि जी सरदारनि जी आहे ग़रीब मिसकिन नारी जे ॿारनि जी न आहे सो इन लाइ असांजो इहो विज़न असां खणी अचूं था ऐं जेके मां मुख़्तलिफ़ व्लॉग कयां थो तव्हांखे ॿुधायां थो उहो इन ई करे ॿुधाईंदो आहे त बाबा ॾिसो तव्हां बि पंहिंजो अमली कमु वठो अमली कमु तव्हांजो रोड रस्तो न आहे थाणे तां असां रुगो सिंधी माण्हू रुगो चवंदा आहियूं त बाबा असांखे सरदार रुगो थाणे तां माण्हू छॾाए ॾे बाबा असांजा माण्हू बदिराइण में बि सरदारनि जी साज़िश हूंदी आहे असांजे माण्हुनि खे बदिराइण में बि सरदारनि जी साज़िश हूंदी आहे असां चवंदा आहियूं बसि सरदार मुंहिंजो माण्हू छॾाए ॾिनो हेलो भोतार मुंहिंजो माण्हू बदिजी वियो आहे भोतार इहो त छॾाए ॾे हाणे मूंखे दिलि जाए थी भोतार मूं हली आयो अची मूंखे रुगो भाकुर ॾिनई त बाबा हाणे भोतार मुंहिंजे लाइ जेको करे छॾियो आहे हाणे हिन जहिड़ो भोतार जहिड़ो आहे कोन सो असांखे हक़ु वठणु कोन थो अचे असां सिर्फ़ु चऊं था भोतार मिलियो भोतार सां गॾु सेल्फी निकिती वाह वाह थी असां सिंधी ख़ुशि ॿियनि खे ॿुधाईंदा यार फलाणो एम पी आयो मूं वटि अॼु हा यार कंहिं वटि बि कोन वियो पाड़े में भेण कंहिं वटि बि कोन आयो मूं वटि आयो सो असां हिन ॻाल्हि में आहियूं ख़ुशि न त सिंध असांजी यूरोप खां घटि न आहे सिंध धरती असांजी जेको आहे कंहिं बि दुनिया जे कंहिं शइ खां घटि न आहे छो असांजी सिंध में जेके मौसम जेके ज़मीनूं जेके असांजी ज़मीनुनि जा कई मादनी ज़ख़ाइर आहिनि तव्हां ॾिसो न जेको हींअर सीपेक जेको हुन में थर मिठी में जेको हुन में नगर पार्कर में मिठी में ही कोयला पिया निकिरनि सीपेक जेको सॼो असांजे लाइ पर असांखे रॉयल्टी काई कोन थी मिले सभ खां वधीक तेल जी पैदावार असांजे सिंध सूबे में थिए थी पर तव्हां ॾिसो बदीन में ॾिसो सांगड़ में ॾिसो घोटकी कादरपुर फील्ड ॾिसो पर रॉयल्टी असांखे काई कोन थी मिले सवाइ मोचड़नि जे पादरनि जे असांखे कुझु ई कोन्हे सो इहो पुलिस बि जेका असांखे मुसलत कई वई आहे या वॾेरनि जी आहे असां थोरो असांजा नौजवान कई मूंखे चवनि था यार ॻाल्हायूं था पादर था खाऊं सो अलाह भली कंदो चङाई कंदो जेके 4 ॾींहं हिननि खे को न टकरियो आहे त इनशाला इन्हनि खे यूरोप मां वेही बि ॿुधाईंदासीं ऐं मुक़ाबिलो कयूं पिया कंदासीं सो सिंध वासियो तव्हां बि हिमत कयो अवां बि जेको आहे ॾिसो हीअ जेको तव्हांखे बल्दिया ॾेखारियां पियो न हीअ बल्दिया ऑफिस हिन असांजे ॻोठ जी आहे हीअ बल्दिया ऑफिस हिन असांजे ॻोठ जी आहे जेका मां तव्हांखे लाइव पियो ॾेखारियां हीअ हिन असांजे ॻोठ जी बल्दिया ऑफिस आहे जेका मां तव्हांखे लाइव पियो ॾेखारियां हीअ बि बल्दिया ऑफिस आहे तव्हां बि उते बल्दियाऊं ॾिठियूं आहिनि हीअ हिकिड़े ॻोठ जी आहे उस्ताद मोहम्मद हयाती चोटियारी खां नंढो ॻोठ आहे उनजी बल्दिया ऑफिस आहे सो दोस्तो तव्हां बि हिमत कयो
ऐं इन हवाले सां मां तव्हां दोस्तनि खे बि इहो ई चवंदुसि त बाबा हिमत कयो। सैयद फरमान शाह असांखे ॾिसे पियो, वॾियूं महिरबानियूं। अल्ताफ़ हुसैन शर, महिरबानियूं। मोहम्मद हयात ख़ासकेली, वॾियूं महिरबानियूं। अगरि को दोस्त सवाल करणु चाहे त करे सघे थो। निसार नासिर हालो, जियो प्यारा साईं, महिरबानियूं। जेके बि समूरा दोस्त ॾिसनि पिया सिंध जे कुंड कुड़छ मां, सिंध जे केतिरनि ई इलाइक़नि मां, त मुंहिंजो ॾेखारण जो मक़सदु इहो, राति बि घणी थी वई आहे, हाणे असां वटि मग़रिब जो टाइम आहे। मुंहिंजो ॾेखारण जो मक़सदु इहो त बाबा असां सां जेको ज़ुल्म ऐं ज़्यादती कनि पिया वॾेरा, इहे भोतार, सो इहे तव्हांजे साम्हूं आहे। ऐं मुंहिंजो दोस्तनि खे ॾेखारियां त बाबा हीअ बि दुनिया जो बल्दिया आहिनि। हीअ दुनिया जे बल्दिया ऑफिस जो ॿाहिरां मंज़र ॾिसो। हीअ बल्दिया जो ऑफिसनि जे ॿाहिरां शावर पिया लॻनि ऐं तिजलनि पियूं ऐं जेके ख़ूबसूरतूं रोशनियूं लॻियूं पियूं आहिनि। ऐं असांजा बल्दिया तव्हां ॾिसो त उन्हनि जी ऑफिस जे ॿाहिरां कुता पिया भौंकनि। असां वरी बल्दिया जी ऑफिस जे ॿाहिरां कुता पिया भौंकनि। मोहम्मद हयास ख़ासकेली, वॾियूं महिरबानियूं। आज़ाद असलम, अदा सिंध जे शेर सखर लकंदरा में औरत खे जहिड़ो दफ़न कयो आहे। अदा वॾो ज़ुल्म आहे, जबर आहे। मां सम्झां थो त इंसाफ़ न आहे। अगरि इंसाफ़ हुजे त इहो न थिए। सो असां इहो ई चवंदासीं बाबा इंसाफ़ कयो। ख़ालिद नबी खोसो साहिबु, महिरबानियूं। PI कराची एयरपोर्ट, ख़ालिद नबी खोसो साहिबु, तव्हांजी वॾियूं महिरबानियूं। असांखे कराची PI एयरपोर्ट कराची खां ख़ालिद नबी खोसो साहिबु वाच करे पियो। ख़ालिद नबी खोसो साहिबु, तव्हांजूं महिरबानियूं। सजाद अली, तव्हांजी वॾियूं महिरबानियूं। सो साईं तव्हांखे ॾेखारियमि, हीअ अथव असांजे ॻोठ जी बल्दिया जी ऑफिस। हीअ स्पेन यूरोप में साईं असांजे ॻोठ बल्दिया जी ऑफिस तव्हांखे ॾेखारियमि। ऐं तव्हां ॾिसी सघो था त केतिरो ख़ूबसूरत बल्दिया जो ऑफिस आहे। असां वरी बल्दियान में यूनियन काउंसिलुनि में गॾह बीठा आहिनि, गॾह पिया हिंगू कनि। मोहम्मद अली रिंद, वॾियूं महिरबानियूं। लाल दास, वॾियूं महिरबानियूं। ऐं तव्हां दोस्तनि मां बि को सवाल करणु चाहे त करे सघे थो। मुंहिंजो मक़सदु तव्हां दोस्तनि खे प्रोग्राम शेयर करण जो इहो त मुंहिंजे दोस्तनि खे ॾेखारियां। ज़ाहिद हुसैन ख़ासकेली, मेड़ मां साईं, वॾियूं महिरबानियूं। ज़ाहिद भाउ, ख़ुशू जो भाउ, वॾियूं महिरबानियूं। महिरबानियूं साईं, तव्हांजी वॾियूं महिरबानियूं। हीअ तव्हांखे ॾेखारियूं पिया बल्दिया जो ऑफिस। हाणे को असां बि भला अंदरि तव्हांखे ॾेखारियूं, रेस्टोरेंट आहे हिते। सो मोहम्मद अली रिंद साहिबु, तव्हांजी वॾियूं महिरबानियूं। सो दोस्तो हीअ तव्हांखे मूं मालूमात शेयर कई बल्दिया जे हवाले सां। तव्हां हिनखे प्रोग्राम खे शेयर ज़रूरु कजो ऐं सिंध, समूरे सिंध ताईं ज़रूरु पुॼाइजो। हिकु हिकु शेयर ज़रूरु हणिजो, असांजो आवाज़ु समूरे सिंध ताईं पुॼी सघे। असांजो मक़सदु इहो आहे त समूरो सिंध ॾिसे त जेको हिननि सरदारनि, मीरनि, पीरनि असांजे सिंध खे तबाह कयो आहे, लुटियो आहे, हे सॼो सिंध ॾिसे। सिंध वासियो गैरत कजो, हिमत कजो। हिनखे हिकिड़ो हिकिड़ो शेयर, एतिरो शेयर कयो, एतिरो शेयर कयो, सॼी सिंध में इहो आवाज़ु वञी इन्हनि असांजे सरदारनि, मीरनि, पीरनि जे कननि में अचे, जिन असांजे सिंध जी बल्दियाऊं लुटियूं आहिनि, खाधियूं आहिनि, लुटे उन्हनि खे खाधो आहे। जो हिननि जे कननि ते इहो आवाज़ु गुंजे, मन का हिननि खे गैरत अचे।